नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ॼामशोरो में ख़बर ॾींदा हलूं त ॼामशोरो में डिप्टी कमिश्नर ॼामशोरो क़ैप्टन रिटायर फरीद الدين مصطفي चयो आहे त पुठिते पियल इलाइक़नि में तइलीम, सिहत ऐं पाणी जूं सहूलियतूं फ़राहम करण लाइ क़दम खयां पिया वञनि। ज़िले में गुरबत जे ख़ात्मे लाइ लाचार बेसहार माण्हुनि जी मदद लाइ तरतीब जी मदद सां मुख़्तलिफ़ प्रोग्राम हली रहिया आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार ज़िले जॉइंट डेवलपमेंट कमेटी जे इजलास खे ख़िताब कंदे कयो आहे। इजलास में एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 ॼामशोरो अली ज़ुल्फ़कार मेमण, एशियन एजुकेशन वर्क्स महबूब अली मेमण, NGOs तरतीब जे नुमाइंदनि शिरकत कई है। DC ॼामशोरो लाॻापियल अमलदारनि खे हिदायत कई है त पुठिते पियल इलाइक़नि में सिहत, तइलीम ऐं पाणी जी सहूलियत जी फ़राहमी खे यकीन बणायो वञे। हिन चयो त ज़िले में पाणी जी फ़राहमी जी गैर फ़ाल मनसूबनि खे फ़ाल करण जी इजाज़त घुर्बल आहे त जीअं मक़ामी माण्हुनि खे पाणी जी फ़राहमी मुमकिन बणाए सघिजे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।